नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, मदई जी मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे इलाही बख़्श भुट्टो जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त मदई जी में GDA जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी पारां तालीमी इदारनि जे बंदिश ख़िलाफ़ गॾियल एहतजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि अली वारिस चौक, शाही बाज़ार, स्टेशन रोड, मैन बस स्टॉप, सखर लाड़काणो रोड तां गुज़रण बैदि प्रेस क्लब पहुचण बैदि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि राशिद जूनेजो, मज़हर अबड़ो, राबेल अब्बासी, डॉक्टर रियाज़ मेमन, ज़हीर जूनेजो ऐं ॿियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो असल में पीपल्स पार्टी हिकिड़ो जेको आहे सो वचन वरजाए वेठी आहे को पंहिंजो पाण में त भाउ सिंध जे माण्हुनि खे उन्हनि खां तालीम खसे, उन्हनि खे जहालत ॾियणी आहे ऐं शऊर उन्हनि खां खसणो आहे। हीअ शऊर जी जंग आहे जेका हीअ नथा चाहिनि। पीपल्स पार्टी अवाम दुश्मन आहे ऐं हीअ चाहे थी त असीं हिननि खे जाहिल रखी हिननि जा जेके बि वसीला आहिनि करप्शन जे ज़रिए लुटियूं, तबाह कयूं, हिननि खे का सहूलियत न हुजे, शऊर त हुजे ई न। इहा आहे त जंहिं बि क़ौम खे तबाह करिणो हूंदो आहे, ख़तमु करिणो हूंदो आहे त उनजी तालीम तबाह कई वेंदी आहे, जहिड़े तरीक़े सां हिते असां वटि कनि था। अॻे अलाह जा अज़ाब नाज़िल थींदा, नज़र न ईंदा, ॻोठनि जा ॻोठ तबाह थींदा। हिन दौर में, हिन यज़ीदी दौर में असांजे मथां पंहिंजो ज़रदारी लीग अज़ाब थी सिंध जे मथां कड़की आहे। सर सिंध गवर्नमेंट असांजी पीपल्स पार्टीअ जी हुकूमत आहे जेका तइलीम दुश्मन हुकूमत आहे। हिननि 13 सालनि में तव्हां ॾिसो को बि हिकिड़ो स्कूल या हिकिड़ो कोई बि यूनिवर्सिटी या इदारो कोन ठहियो आहे तइलीमी, पर रहंदो जेके असांजा अंधा गूंगा ॿोड़ा या अधूरा स्कूल या अहिड़ा इदारा आहिनि इल्मी जिन खे करोना जो बाइस ॼण आहे बंदि कयो वियो आहे। असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं हितां जे बाशऊर अवाम खे इहो ॿुधाईंदा हलूं त तव्हांजे पाकिस्तान मुल्क में 3 सूबनि में तइलीम हली रही आहे। करोना जो बाइस बणाए सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी सिंध गवर्नमेंट असांजे सिंध सां इहो तइलीम दुश्मनीअ जो सबूत ॾेई स्कूल बंदि कया आहिनि। हाणे कल्ह 2 प्राइवेट स्कूल लाड़काणे में खोलिया विया आहिनि त उतां एसी साहब ॼण को जंगी महाज़ थो हले तकड़ में अची पुलिस समेत अची स्कूल बंदि कराए स्कूलनि ते बैन हयो वियो आहे। इन मां सिधो साबित थो थिए त हीअ जेका पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी गवर्नमेंट आहे इहा सिंध दुश्मन, तालीम दुश्मन ऐं अवाम दुश्मन गवर्नमेंट आहे। अदा ही एहतजाज असां स्कूल बंदि थियण जे करे कराया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त स्कूल खोलिया वञनि, तालीम बचाई वञे, सिंध बचाई वञे। ठीकु जेको स्कूल बंदि आहिनि असां इहो चवंदा महिरबानी करे स्कूल खोलनि। स्कूलनि खे तमामु जेको काफ़ी स्कूल जेके वॾेरनि जो उताक बणे असां इहो त चवनि उन्हनि खे बि ख़ाली कराए स्कूल खोलिया वञनि। जेको ॿार सभु तालीम पढ़नि, असांखे इंसाफ़ खपे, स्कूल खोलिया वञनि। असांखे इहा असां मुश्किल आहे, सिंध हुकूमत मुश्किल आहे छो त मथो सिंध में ॿिया जेके 4 सूबा उन्हनि जे स्कूल हलनि था उनजे अर्से तालीम असां तालीम अॻे ई पोइ हिते आहे। असांजे जेको स्कूल सिंध जेको हुकूमत जेको पीपल्स पार्टी जेके वॾेरा उनजो गुलाम बणियल स्कूल उनजो उताक बणियल असां इहा चवंदी स्कूलनि खे खोले महिरबानी करे। रहमान रहीम दोस्तो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध हुकूमत जे तरफ़ां जेका तालीम जो जेको सिलसिलो आहे, हिकु असां माण्हू असांजा सिंधी माण्हू तालीम में ॾाढा थोरा पुठिते आहिनि। वरी ॿियो हे रोज़ु कोरोना जो मसइला पैदा कया विया आहिनि। असां हिन हुकूमत जे फ़ैसिले जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं तव्हांखे सिंध खे सुधारणो आहे, सिंध तालीम खां सवाइ न सुधरंदी। असांजे मथां अहिड़े क़िस्म जा बैन न हया वञनि जो नौजवान असांजा जेके हूअं ई तालीम में असां थोरा कसार आहियूं, असां ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा इल्ज़ाम बि लॻंदा आहिनि त सिंधी पढ़नि नथा, सिंधी नौकरियुनि जे क़ाबिल न आहे। हशर इहो लॻो पियो आहे जो मुख़्तलिफ़ बहाना करे असांजे तालीम खे, सिंध जे तालीम खे तबाह थो कयो वञे। ॿई हथ वठी करे इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। मां ख़ुसूसन पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी साहब खे अपील थो करियां त उहो पर्सनल नोटिस वठे। ही कहिड़े क़िस्म जी। नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़।
आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।